हासन मलीर भरिसां नींगर मरील नदी के पानी में वहिंचण दौरान बुढ़ी फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयो था टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे रब नवाज़ मस्तूई। रब नवाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मलीर भरिसां स्टील टाउन थाने जी हद में एक अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जिन गगर फाटक वेझो मलीर नदी में जेको बीठल पानी आहे उन में नींगर बुढ़ी फौत थियो आहे, जिन ते विझंदे नींगर बुढ़ी फौत जी सुञाणप आहे 13 साला बिलावल लाशारी तौर कई वई आहे, जिन त ॻोठाणनि नींगर खे पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे पानी खां ॿाहिरि कढियो वियो, जिते जेको आहे नींगर खे अस्पताल नेयो वियो त जेको रस्ते ते जेको आहे फौत थी वियो आहे। अहिड़ी ख़बर ॿुधंदे जेको आहे घर में कहराम मची वियो आहे, जिन ते वारसनि जो इहो चवणु आहे त रांदि ॿारनि सां रांदि खेॾणु वियो त जॾहिं ख़बर पई असांखे त पाणी में ॿुॾी वियो आहे, उन खां पोइ जेको हुनखे ॻोठाणनि कढी अस्पताल नींदे जेको आहे फौत थी वियो आहे। ॿिए पासे जेके वाटर बोर्ड जी इंतज़ाम नाली तरफ़ कयो त गगर फाटक खां वेंदे मुख़्तलिफ़ जॻहनि ते जेके वॾा मेनहोल आहिनि उहे खुलियल आहिनि, उन मां जेको आहे ॿार जेके आहिनि उहे विझनि था उन ऐं पाणी टैंकर माफ़िया उन मां पाणी भरे थी, उन में दौरान जेको आहे इहो हादसो पेश आयो आहे, जंहिं त 13 साला नींगर बिलावल लाशारी आहे उनखे जेको आहे अस्पताल खां पोइ घर मुंतक़िल कयो वियो आहे। जी रब नवाज़ मस्तूई, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।